खैरपुर ज़िले अंदर अमन अमान ख़राब, धाड़ा फुरू रोज़ जो मामूल बणियल। पुलिस फुरन सां भागी भाईवार बणियल। गुज़िरियल रात देर सां सीनियर सहाफ़ी शब्बीर फुलियो मथां फुरन जो हमलो। तशद्दुद, मोटरसाइकिल, रोक रक़म, मोबाइल फोन ऐं ॿियो सामान फुर। NC दाख़िल, जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। सहाफ़ियुनि जो SSP ख़िलाफ़ एहतजाज। ख़बर मूजिब खैरपुर जे सहाफ़ी शब्बीर फुलियो मथां हमले, तशद्दुद ऐं फुर लुट ख़िलाफ़ खैरपुर जे सहाफ़ियुनि, समाजी अॻवाननि ऐं शहरनि पारां रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई वई। रैली जी अॻवानी मिठल खोड़ो, अफ़ज़ल छॾड़ो, शफ़ीक शर ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हो त खैरपुर जे सहाफ़ियुनि खे मुसलसल निशानो बणायो पियो वञे। खैरपुर जा सहाफ़ी हक़ सच जी सहाफ़त करे रहिया आहिनि। पुलिस, सियासतदान, मंशियात फरोश, ॾोहारी, वॾेरा ऐं ॿिया सच जी सहाफ़त खे बर्दाश्त न पिया कनि। हुननि चयो त IG सिंध फौरी तौर मामले जो नोटिस वठी कार्रवाई करे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।